नाज़िन सुल्तानकोट में भी KTN न्यूज़ जे 14 सालगिरह तकरीब मुनक़िद करे केक काटे वियो। इन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। जीअं त नाज़रीन पूरी दुनिया में ॾिसंदड़ सिंध जी वाहिद चैनल सैटेलाइट KTN न्यूज़ कशिश ऐं KTN सालगिरह जे मौक़े ते अॼु प्रेस क्लब सुल्तानकोट एट हमन शरीफ में सहाफ़ी दोस्तनि KTN न्यूज़ जी जेका आहे सालगिरह जो केक कटियो आहे। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जा कहिड़ा वीचार आहिनि। सिंधी ॿोली खे दुनिया में उजागर कंदड़ कावश ग्रुप ऐं KTN जे पंहिंजो सालगिरह जो पंहिंजो मौक़े ते KTN जी पूरी सथ खे मुबारकबाद पेश कयूं था। ऐं इन खां अलावा KTN दुनिया जो उहो वाहिद पहिरियों सिंधी चैनल हुयो जंहिं सिंधी क़ौम खे पंहिंजो सिंधी ॿोली खे दुनिया में उजागर कयो ऐं हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो। ऐं जेकॾहिं अॼु सिंध में जेको शऊर आहे उन में जेकॾहिं चइजे त KTN न्यूज़ कावश ग्रुप जूं कोशिशूं शामिल आहिनि त उहा को बि वाद न हूंदी। अॼु KTN जे सथ जो सालगिरह ॾींहुं आहे। असांजी तमामु घणी ख़ुशी आहे। KTN हिकिड़ो उहो मज़बूत प्लेटफॉर्म आहे जंहिं ग़रीबनि जो मज़लूमनि जो आवाज़ु हर जंग ताईं खणी करे आला ईवाननि ताईं पहुचायो। उहे इलाइक़ा जिते ग़रीबनि जी को सार संभाल न लहंदो, जॾहिं बि KTN न्यूज़ जहिड़े मज़बूत चैनल ते उहा ख़बर नशर थींदी त अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे भरपूर मोट मिलंदी। ऐं KTN जी उहा नशरियात जंहिं हमेशह सिंध जी सकाफ़त खे प्रोमोट कयो, सिंध जी सकाफ़त मुताबिक़ अहिड़ा प्रोग्राम नशर कया जीअं जेका असांजी नई नसल आहे उहा उन्हनि खां पहिरियां अणवाक़िफ़ हुई। जॾहिं बि उहे KTN न्यूज़ ते या KTN ते उहे प्रोग्राम नशर थींदा सिंधी सकाफ़त जे हिसाब सां तमामु घणो माण्हुनि में उन्हनि खे पधिराई मिलंदी। ऐं असां काविश KTN जे पूरे सत खे उन्हनि जी सालगिरह ॾींहं ते मुबारकबाद पेश कयूं था। मज़लूम अवाम जे आवाज़ जी तर्जुमानी कई ऐं उन सां गॾु जेको आहे त झर झंग ताईं उन जेको आहे त वॾी महिनत करे पूरे सिंध जे मज़लूम अवाम जो आवाज़ु बणियो ऐं असां उन्हनि खे सलाम पेश कयूं था। ऐं हिननि जी जेको आहे सालगिरह जे मौक़े ते सॼी टीम सॼे सथ खे मुबारकबाद। सिंध जे माण्हुनि खे उजागर कयो ऐं सकाफ़त खे उजागर कयो, जेको सकाफ़त ॾींहुं मल्हायो थो वञे, मज़लूमनि जो आवाज़ु बणियो। असां सॼे सत खे ऐं नुमाइंदनि खे KTN न्यूज़ वारनि खे मुबारकबाद पेश कयूं। असां KTN न्यूज़ जे सालगिरह जे मौक़े ते पूरे सथ खे मुबारकबाद पेश कयूं था। KTN न्यूज़ उहो वाहिद चैनल आहे जंहिं मज़लूमनि जो आवाज़ु बणियो ऐं सिंध जे हर मज़लूम जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचायो। KTN न्यूज़ खे असांजी तरफ़ां सालगिरह जो लख लख मुबारक। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़ सुल्तान।